अवां ॾिसी रहिया आहियो रेडियो नेटवर्क झोल। चैनल के सब्सक्राइब करियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन टाइम असां मौजूद आहियूं मीरपुर माथेलो में। मीरपुर माथेले में असांजो दोस्त आहे, बहितरीन लेखक भी आहे, बहितरीन जो सो पाण अदाकार भी आहे, उन खां पोइ बहितरीन यूट्यूबर भी आहे। उन खां अलावा साईं तमामु हिकु बहितरीन इंसान अली एहसन चड्डा साहब सां असां मौजूदु आहियूं संस शॉप ते। साईं खां पुछंदासीं ऐं साईं सां हाल अहवाल बि कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? वालेकुम सलाम, हक़ मौजूद साईं, अल्लाह जा करम आहिनि, दुआयूं ऐं अवां जा लख एहसान, अवां कुर्ब जा कदम भरे मुंहिंजे फ़क़ीराणे हिन अॾे ते आया आहियो ऐं साईं जा बि लख कुर्ब जो अव्हांखे हिते वठी आयो आहे। ऐं अव्हां पहिरें बि असां ते कुर्ब कंदा रहंदा हो, असां सां अव्हां झोल खां कही ईंदा हो। अव्हां जूं इहे मोहबतूं जेके आहिनि सदा यादि रहंदियूं ऐं इंशाअल्लाह इहे जेके मेला आहिनि जेसि ताईं हयाती आहे ईअं ई रहंदा ऐं ईअं ई मोहबतूं क़ाइमु रहंदियूं। साईं अली एहसन साहब, अव्हां जी वॾी महिरबानी। ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलो त पाण हिकु जेको वेब चैनल जा ओनर बि आहिनि, सोजरो वेब चैनल आहे ऐं उन जा पाण ओनर आहिनि। साईं, उहो तव्हां कॾहिं खां इहो जेको वेब चैनल खे खोलियो आहे? सर, मूं जेको ही मुंहिंजो सोजरो न्यूज़ चैनल आहे, इहो तक़रीबन 2-3 साल थी विया आहिनि, पर उन ते मां थोरो कमु कयां पियो। पर हिन महिल जेको आहे हिते मूं शॉप खोली आहे, उन सां गॾु ई सोजरो न्यूज़ मुंहिंजी जेका ऑफिस आहे, हेड ऑफिस आहे, हिन में मूं बाक़ाइदे हाणे कमु शुरू कयो आहे। ऐं तक़रीबन दोस्त जेके आहिनि हिन चैनल खे जॉइन कनि पिया ऐं मुंहिंजा जेके सपोर्टर आहिनि ऐं जेके मुंहिंजा नुमाइंदा आहिनि, तक़रीबन ॿियनि शहरनि खां बि, सिर्फ़ु डिस्ट्रिक्ट घोटकी न आहे पर पूरी सिंध ताईं हीउ जेको चैनल आहे हीउ फैलियल आहे। ऐं इंशाअल्लाह हर जेका मज़लूम जी जेका आवाज़ बणिजी हीउ चैनल उथंदो। ऐं अव्हां दोस्तनि जूं, अव्हां भाइरनि जूं जे अगरि अहिड़ियूं महिरबानियूं हूंदियूं, अव्हां जी सपोर्ट हूंदी त इंशाअल्लाह असां जेको मिशन खणी हलिया आहियूं उहो ज़रूरु असांजो मिशन कामयाबी ॾांहुं ईंदो। साईं, इन्हनि में तव्हांखे मुश्किलातूं बि आयूं हूंदियूं? जी सर, बिल्कुलु हिन महिल बि मुश्किलातूं अचनि पियूं, छो त अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त असांजा जेके सहाफ़ी दोस्त आहिनि, जेके पाण खे वॾा सहाफ़ी सॾनि था, उहे बि बर्दाश्त नथा करे सघनि त को जेको नओं चैनल अचे, हू चवनि था त सिर्फ़ु सैटेलाइट हुजे, वेब चैनल न हुजे। मुंहिंजो इहो चवणु आहे त अव्हां कमु कयो, अगरि अव्हां सचा आहियो पंहिंजे कम सां, हू वेब चैनल आहे या सैटेलाइट चैनल, अव्हां जी जेका सचाई आहे हुन में ॾिसण में ईंदी। बाक़ी इहो न आहे त वेब चैनल आहे हुन ते अव्हां कमु नथा करे सघो। दोस्त बाक़ाइदे कमु करे सघनि था। हीउ हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे सिखण जो। अगरि अव्हां कंहिं सैटेलाइट चैनल ते डायरेक्ट वेंदो, अव्हां कमु नथा करे सघो, पर हीउ जेको वेब चैनल आहिनि अव्हां खे कमु सेखारनि था ऐं अव्हां तमामु सुठो सहाफ़ी थी अॻे निकिरंदव। साईं, ॿियो त तव्हां बिल्कुलु सहाफ़ी बि आहियो, इन खां पोइ तव्हां ड्रामनि में बि कमु कयो आहे। हिन महिल ताईं तव्हां जेको सो कहिड़ा ड्रामा करे चुका आहियो या तव्हां उन्हनि में केतिरो तव्हां अॻिते वधिया आहियो? जी सर, मूं जेके चैनलनि ते कमु कयो आहे, पहिरें मेहरान चैनल ते मुंहिंजो ड्रामो हुयो उत्साह, ऐं हाणे जेको ड्रामो हले पियो ज़हर ज़िंदगी, पर हू वाइंड अप ॾांहुं वञे पियो। हुनजी जेका रिकॉर्डिंग आहे उहा वाइंड अप थी चुकी आहे, पर हिन ज़हर ज़िंदगी में मूं कमु कयो आहे। उन खां अलावा मूं जेके सिंधी टेली फिल्मूं आहिनि, मुंहिंजी पहिरें फिल्म आई इश्क गुनाह, हाणे वेझड़ाई में वैशी वनी आई आहे, 2-3 ॾींहं थिया आहिनि, जेको लाला फयाज़ ऑफिशियल ते आहे। उन खां पहिरें मुंहिंजो पंहिंजो चैनल आहे अली एहसन चड्डा फैंस, हुन ते हिकु फिल्म आई जेका इश्क गुनाह। उहा सर, उन जे बारे में मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त इश्क गुनाह जेका आहे ही पहिरीं फिल्म हूंदी जेका मूं तालीम ते लिखी ऐं हुन में मेन कैरेक्टर बि मूं कयो आहे ऐं हिकु तमामु बहितरीनु फिल्म आहे।
साईं बिल्कुलु तव्हांजो जेके असां फिल्मूं तव्हांजा जेके ड्रामा ॾिसंदा रहंदा आहियूं ऐं तव्हां हिकु मिर्प माथोले में तमामु बहितरीनु कमु कयो आहे ड्रामनि जे हवाले सां तव्हां तमामु सुठो ऐं उन खां पोइ तव्हां पाण लेखक आहियो जी हा किताब जा तव्हां लेखक बि आहियो घणा किताब कया आहियो कहिड़ा कहिड़ा साईं जी सर मूं जेके किताब लिखिया आहिनि 4 किताब त मुंहिंजा जेके हिन वक़्तु छपजी चुका आहिनि सीरत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हुयो हायड़ी सिंध जेको मुंहिंजो किताबु हुयो पहिरियों उनखां अलावा मूं पंहिंजी जेका मुंहिंजी कास्ट आहे उन ते रिसर्च कई हुई उर्दू में किताब आहे मेरा कबीला चदड़ ऐं हाणे जेको मुंहिंजो नसरी नज़म ऐं नसरी टुकड़नि ते किताबु आहे अंदर जो आवाज़ उनखां अलावा जेके गॾियल मजमूआ अचनि पिया उन्हनि में मूं लिखियो आहे ऐं मूं कुझु जेके कहाणियूं बि लिखियूं आहिनि फिल्म इश्क गुनाह बि मुंहिंजी लिखियलु आहे ऐं वेशी वनी बि मुंहिंजी लिखियलु आहे ऐं हाणे मां फिल्म लिखां पियो पुकार उहा बि इनशाला हुनजी रिकॉर्डिंग अनक़रीब थींदी ऐं उहा फिल्म बि अवां ॾिसी सघंदव साईं वॾी महिरबानी अली हसन चड्र साहिबु अवां असांखे टाइम ॾिनो ऐं असां सां गॾु गॾु हुयो इंटरव्यू ॾिनो ऐं अवां जो थोराइतो आहियां अवां रेडियो नेटवर्क जो जे यूट्यूब ते पंहिंजा वीचार वंडिया वॾी महिरबानी मोहबत अवांजो लख थोरा महिरबानियूं साईं अवां जूं जो अवां मूंॾे कुर्ब जा क़दम भरे आयो ऐं मुंहिंजे हिन ग़रीब खाने ते नवाज़िश थी अवां जी लख कुर्ब साईं महिरबानियूं मोहबत